रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 2 अलजेब्रिक मैनिपुलेशन अलजेब्री हेरा फेरी पार्ट 2 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिद्ध ऑनलाइन स्कूल में खे भली कार बारो पोइ लेक्चर में असां अलजेब्रिक मैनिपुलेशन यानी अलजेब्री हेरा फेरी के बारे में पढ़ी रहा हुआसीं जंहिंमें असां हाईएस्ट कॉमन फैक्टर यानी वॾो ऐं पूरो वंडींदड़ के बारे में पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में लीस्ट कॉमन मल्टीपल यानी नंढी आम बनस्पत के बारे में पढ़ने की कोशिश कंदासीं। The least common multiple of two or more numbers is the smallest positive integer that is a multiple of each of the given numbers. ब या ॿिनि खां वधीक अदनि जी नंढी आम बनस्पत हिकु नंढे मां नंढो वाधू सॼो अदद आहे जेको ॾिनल अदनि जी बनस्पत आहे। हाणे हिते बनस्पत जो मतिलबु छा आहे त ज़रबुपत। ठीक है बारो हाणे असां इहा शइ मिसाल के वसीले समझण की कोशिश कयूं था। हाणे फ़र्ज़ था करियूं त असां वटि ॿ नंबर आहिनि कहिड़ा हिकिड़ो असां वटि आहे 15 ॿियो असां वटि आहे 25। हाणे असां इन्हनि जी एलसीएम फाइंड आउट करण की कोशिश कंदासीं। ठीक है बारो ॾिसो बारो हाणे इहे नंबर असां गॾु रखंदासीं ऐं हिन जा जेके खोड़ा लगाइबा आहिनि उहे गॾियल ई लगाइबा आहिनि। ठीक आहे पोयां जेको असां वॾो ऐं पूरो वंडींदड़ फाइंड आउट पिया करूं तो उते असां जुज़ा जेके आहिनि उहे अलॻि अलॻि जेके नंबर रखी करे कढिया हुआ यानी 15 जा पहिरियां कढे वियासीं पोइ 25 जा पर हिते एलसीएम में असां जेतिरा नंबर गिवन हूंदा आहिनि ॿ या ॿिनि खां वधीक असां उन्हनि खे गॾाए रखी करे पोइ असां उन्हनि जा जुज़ा कढंदा आहियूं। ठीक आहे बारो हाणे जुज़ा करण जो तरीक़ो कहिड़ो आहे सभ खां पहिरियां असां नंढे खां नंढी टेबल लगाईंदा आहियूं त 2 जी वेंदी। हाणे हिते ही नंबर आहे 15 हीअ आहे 25 न हिननि ते 2 जी टेबल न वेंदी त पोइ हाणे 3 जी हणी था ॾिसूं 3 जी टेबल 15 ते वई जी हाँ 5 दफ़ा 25 ते न वई 25 साॻियो असां लाइ हेठि रखियोसीं। साॻे तरीक़े सां हाणे 3 जी न वेंदी त पोइ हाणे 4 जी बि न वेंदी त पोइ 5 जी वेंदी 5 जी टेबल 5 ते वई 1 दफ़ा 25 ते वई 5 दफ़ा। ठीक है बारो साॻे तरीक़े सां असां वरी 5 जी टेबल हणंदासीं त 1 साॻियो हेठि लाइ रखियोसीं ऐं 5 ते वई 1 दफ़ा। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असांखे जुज़ा कहिड़ा मिलिया हिकिड़ो जुज़ो मिलियो 3 ॿियो मिलियो 5 टियों मिलियो 5 अहिड़े तरीक़े सां। हाणे एलसीएम छा वेठी असां छा कंदासीं जेकी जुज़ा असांखे हासिल थिया उन्हनि खे ज़र्ब करे छॾींदासीं 53 15 5 15 75 यानी असांखे जवाब छा मिलियो 75। हाणे 75 छा आहे या एलसीएम आहे पर हाणे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई। हाणे ॾिसो हीउ जेको नंबर आहे इहो छा आहे बनस्पत आहे कंहिंजो 15 जो ऐं 25 जो। हाणे कीअं ॾिसो मल्टीपल हूंदो छा आहे जेकर मां अव्हां खां पुछां 6 जा मल्टीपल कहिड़ा आहिनि तव्हां चवंदो त 6 जो मल्टीपल हिकिड़ो 6 आहे ॿियो 12 आहे ॿियो असांजो 18 आहे यानी को बि नंबर जॾहिं असां 6 सां ज़र्ब कंदासीं जेको असांखे जवाबु मिलंदो उहो 6 जो मल्टीपल हूंदो। ठीक आहे अहिड़े तरीक़े सां जेकर मां पुछां तव्हांखे त 12 जा मल्टीपल कहिड़ा आहिनि असां 12 सां को बि नंबर ज़र्ब कंदासीं 3 12 36 इहो मल्टीपल आहे 4 12 48। ठीक आहे अहिड़े तरीक़े सां 5 12 60 इहे सभु छा आहिनि इहे 12 जा मल्टीपल आहिनि। त पोइ हाणे हिते जेको ही 75 आहे इहो नंढे खां नंढो वाधू सॼो अदद आहे। ठीक है बारो जेको कंहिंजो मल्टीपल आहे 15 जो बि मल्टीपल आहे ऐं 25 जो बि मल्टीपल आहे। हाणे कीअं ॾिसो 5 15 75 ठीक आहे 3 5 75। हाणे 75 जेको उहो अदद आहे इहो 25 जो बि मल्टीपल आहे ऐं 15 जो बि मल्टीपल आहे। इन खां नंढो ॿियो को बि अदद मौजूदु न आहे जेको ॿिन्ही जो मल्टीपल हुजे। असां वटि 50 नंबर पियो आहे सपोज़ था कयूं हीउ जेको अदद आहे 50 इहो 25 जो मल्टीपल आहे जॾहिं असां 25 खे 2 सां ज़र्ब कंदासीं त जवाब असांखे छा मिलंदो जवाब असांखे मिली वेंदो 50। छा 50 15 जो मल्टीपल आहे न लीस्ट कॉमन मल्टीपल जो मतिलबु आहे त उहो जेको नंबर असांखे हासिल थींदो उहो गिवन सभिनी अदनि जो छा आहे बनस्पत हूंदो। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची चुकी हूंदी त लीस्ट कॉमन मल्टीपल छा खे चयो वेंदो आहे। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां बारो हाणे असां वटि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे फाइंड द एलसीएम ऑफ एक्स क्यूब माइनस 8 एंड एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 6। हाणे असांखे हिते 2 एक्सप्रेशन गिवन आहिनि हिकिड़ी आहे एक्स क्यूब माइनस 8 ॿी आहे असां वटि एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 6। हाणे छा करिणो पवंदो असांखे हिते हिन जी एलसीएम फाइंड आउट करणी पवंदी। हाणे एलसीएम फाइंड आउट करण जे लाइ असां सभ खां पहिरियां छा कंदासीं त
एक्स क्यूब माइनस 8 जा जुज़ा फाइंड आउट करे वेंदासीं ऐं उन खां बाद में छा कंदासीं त एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 6 जा जुज़ा मालूम कंदासीं। ठीक है बारो, अचो त असां हाणे इनके सॉल्व करण जी कोशिश कयूं था। सब खां पहिरियों असां हिते लिखंदासीं त एक्स क्यूब माइनस 8। ठीक है बारो, हाणे छाजे बराबर थींदो असां इनके लिखी सघूं था त एक्स होल क्यूब, हाणे असां 8 के लिखी सघूं था त 2 होल क्यूब। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो, हाणे हिन ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो, हाणे हिन ते ए क्यूब माइनस बी क्यूब वारो फार्मूला अप्लाई थी वेंदो। पोइ हीउ छाजे बराबर थी वेंदो, इहो बराबर थी वेंदो त ए माइनस बी इंटू ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर। ठीक है बारो, तो पोइ अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां वटि ए जी वैल्यू छा आहे, उहा आहे एक्स, ऐं बी जी वैल्यू छा आहे, उहा आहे 2। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, हिन जा जुज़ा थी वेंदा त इज़ इक्वल टू एक्स माइनस 2 इंटू, हाणे ॾिसो ए स्क्वायर आहे यानी एक्स जो हिते मां डायरेक्ट स्क्वायर लिखी छॾींदुसि, थी वेंदो हिते त एक्स स्क्वायर प्लस एक्स इंटू बी त 2x थी वेंदो हिते, लास्ट में असां वटि आयो प्लस 4। ठीक है वारो, अहिड़े तरीक़े सां हाणे साॻे तरीक़े सां असां हाणे छा कंदासीं त एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 6 जा जुज़ा ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। पहिरियों असां लिखी था वञूं त एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 6 जा जुज़ा करण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा, हिन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा। त पोइ हाणे हीउ छाजे बराबर थींदो, इहो बराबर थींदो त एक्स स्क्वायर प्लस 3x माइनस 2x माइनस 6। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं असां त पहिरियां जेकी 2 टर्म आहिनि उन्हनि मां कॉमन करण जी कोशिशि कंदासीं। त पोइ हिते हाणे कॉमन एक्स निकिरी ईंदो, इहो थींदो इज़ इक्वल टू, हाणे एक्स कॉमन निकिरी आयो, अंदरि छा बचंदो एक्स प्लस 3। ठीक है बारो, हाणे हिते माइनस 2x ऐं माइनस 6 में छा कॉमन निकिरी ईंदो, हिते माइनस 2 कॉमन निकिरी ईंदो, त पोइ अंदरि छा बचंदो एक्स प्लस 3। ठीक है बारो, त पोइ हाणे हिकिड़ो जुज़ो बीठो हिते असां वटि एक्स प्लस 3, ॿियो बीठो एक्स माइनस 2। ॾिसो बारो, हाणे हिते एलसीएम कीअं निकिरंदी, हाणे एलसीएम जो असां वटि फार्मूला आहे त तव्हां सही करे लिखिजो, हिते हाणे स्पेस घटि आहे। त एलसीएम इज़ इक्वल टू कॉमन फैक्टर्स इनटू नॉन कॉमन फैक्टर्स, यानी असां उन्हनि खे खणी ज़र्ब करे छॾींदासीं। ॾिसो बारो, हाणे तवजो ॾियो, कॉमन फैक्टर हिते कहिड़ो पियो आहे, कॉमन फैक्टर पियो आहे हिते बि ॾिसो एक्स माइनस 2 पियो आहे, हिते बि एक्स माइनस 2 पियो आहे। त पोइ असां लिखंदासीं त एलसीएम इज़ इक्वल टू एक्स माइनस 2, इहो आयो कॉमन फैक्टर। नॉन कॉमन फैक्टर कहिड़ा पिया आहिनि असां वटि हिते, नॉन कॉमन फैक्टर पियो आहे हिकिड़ो असां वटि एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 4, ऐं ॿियो कहिड़ो पियो आहे असां वटि एक्स प्लस 3। इहे नॉन कॉमन फैक्टर आहिनि, इहे हाणे असां हिन सां ज़र्ब में रखींदासीं। हिते थींदो त एक्स प्लस 3, ॿियों सां ज़र्ब में अची वेंदो त एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 4। ठीक है बारो, ॾिसो बारो, हाणे तवजो ॾियो, त पोइ हीअ ज़र्ब थी वेंदा, जी हा बिल्कुलु ही ज़र्ब थी वेंदा। हाणे असां अॻे स्टेप में हिनखे लिखंदासीं इज़ इक्वल टू एक्स माइनस 2 इंटू, हाणे हिते आहे एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 4 इंटू एक्स प्लस 3। ॾिसो बारो, हाणे गौर करियो, हिते असां वटि पियो आहे एक्स माइनस 2, इहो ही फॉर्मेट आहे ए माइनस बी वारो, जी हा। हाणे हीउ जेको एक्स आहे ए जो स्क्वायर कयूं यानी एक्स जो स्क्वायर कयूं, अची वियो। हाणे हिते जेको बी स्क्वायर पियो आहे, हाणे हिते 2 पियो आहे, हिते 4 पियो आहे, त जॾहिं हिते ए बी कयूं त 2x आहे, जी हा बिल्कुलु आहे, छो ए जी वैल्यू असां वटि आहे एक्स ऐं बी जी वैल्यू आहे 2, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे, यानी हिते हाणे हीउ पंहिंजो पाण में ज़र्ब थी वेंदा, कहिड़े फार्मूले जे तहत, ए क्यूब माइनस बी क्यूब वारे फार्मूले जे तहत ही जेके आहिनि उहे ज़र्ब थी विया। यानी असांखे जुज़ा गिवन आहिनि, जॾहिं ज़र्ब थींदा त असांखे जो जवाबु मिलंदो उहो छा मिलंदो, ए क्यूब माइनस बी क्यूब। त पोइ हाणे हिते असांखे इन जो जवाबु मिलंदो वञी इज़ इक्वल टू एक्स क्यूब माइनस 2 जो क्यूब आहे, त 2 जो जॾहिं क्यूब छॾाईंदासीं त छा थी वेंदो, इहो थी वेंदो 8 एक्स प्लस 3। ठीकु आहे ॿार, अहिड़े तरीक़े सां। हाणे इहो छा थी वियो असांजो,
इहो थी वियो आंसर। इहा असांखे छा मिली, इहा असांखे मिली LCM। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे तव्हांखे छा यादि करिणो पवंदो त हीअ जेका LCM आहे कहिड़े तरीक़े सां फाइंड आउट कबी आहे। सभ खां पहिरियों असां छा कंदासीं, जेके असांखे गिवन एक्सप्रेशन्स हूंदियूं उन जा कंदासीं जुज़ा। ठीकु आहे ॿारो, उन जा जॾहिं असां जुज़ा कंदासीं उन खां बाद में छा कंदासीं, जेके कॉमन फैक्टर हूंदा उहे असां पहिरियां रखी वेंदासीं, पोइ इन्हनि सां नॉन कॉमन फैक्टर जेके हूंदा उहे ज़रब में रखी वेंदासीं, पोइ असां उन्हनि खे ज़रब करे छॾींदासीं। जेकॾहिं ज़रब थियनि था त सही आहे, न त पोइ छॾे ॾींदासीं। ठीकु आहे, जेको जवाबु मिलंदो असां उनखे चवंदासीं LCM। अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। ॿारो हींअर असां वटि मिसाल आहे त फाइंड द LCM ऑफ x³ - 1 एंड x³ - 2x² + x। हाणे असांखे हिते x³ - 1 ऐं x³ - 2x² + x जी LCM फाइंड आउट करणी आहे। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। ॿारो सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियां x³ - 1 जा जुज़ा फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं। त पोइ ॿारो हाणे असां x³ - 1 खे लिखी सघूं था a³ - b³ जे फॉर्मेट में। जी हा, बिल्कुलु हिते थींदो त x⁻³ हिते ॿोलींदासीं असां -1⁻³। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो, a³ - b³ वारो। त पोइ उहो छाजे बराबरि हूंदो आहे, उहो बराबरि हूंदो आहे त a - b × a² + ab + b²। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, इहे निकिरंदा त x - 1 × x² + x + 1। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे असां छा कंदासीं त x³ - 2x² + x जा जुज़ा ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो हिन ते त a³ - b³ वारो फार्मूला बि अप्लाई न थींदो। हाणे हिन ते असां a² - 2ab + b² जो फार्मूला बि अप्लाई नथा करे सघूं। त पोइ हाणे असां छा कयूं, हाणे हिते बि x पियो आहे पहिरें टर्म में, ॿिए टर्म में बि x पियो आहे, टें टर्म में बि x पियो आहे। त पोइ सभ खां पहिरियों असां हीउ जेको x आहे उहो कॉमन कढी वेंदासीं। इहो थींदो = x कॉमन निकिरी आयो, बाक़ी अंदरि छा बचंदो, अंदरि बचंदो असां वटि x² - 2x + 1 बचियो। ठीकु आहे ॿारो। हाणे तवजो ॾियो, त पोइ हाणे हीउ कीअं थींदो = हाणे x त ॿाहिरि कॉमन निकिरी आयो आहे, असां x² खे लिखी सघूं था त x² -2, a जी वैल्यू छा आहे x, हाणे b जी वैल्यू छा आहे, उहा आहे 1। हिते थी वियो 1² ॾिसो ॿारो तवजो ॾियो। त पोइ हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वियो, हिन ते हाणे असां वटि a² - 2ab + b² जो फार्मूला अप्लाई थी वियो। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, a - b² वारे नमूने सां। यानी हाणे हिते हिन जा जुज़ा कीअं थी वेंदा, इहे थी वेंदा त जेको x कॉमन निकिरी आयो उहो हिते रखियोसीं, x × x - 1²। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे LCM कीअं थींदी आहे, त LCM बराबरि थींदी आहे LCM = कॉमन फैक्टर्स × नॉन कॉमन फैक्टर्स। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे हिते असां वटि कॉमन फैक्टर कहिड़ा कहिड़ा आया आहिनि, हाणे तवजो ॾियो। ॾिसो x - 1 हिते बि पियो आहे, x - 1 हिते बि पियो आहे, पर असां उहो x - 1 खणंदासीं, यानी उहो कॉमन फैक्टर ॿिन्ही में खणबो जंहिंजो पावर वधि खां वॾो हूंदो। ठीकु आहे, त हिते ॾिसो x - 1 जो पावर घणो आहे, हिते आहे 1, हेठि घणो आहे, x - 1 जो पावर आहे 2। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां सभ खां पहिरियां रखंदासीं x - 1, ठीकु आहे, होल²। इहो आयो हेठे में जेको आहे नॉन कॉमन फैक्टर कहिड़ो आहे, उहो आहे x। इहो बि हिन सां ज़रब में अची वेंदो। ठीकु आहे, ऐं अॻिते बाक़ी छा बचियल आहे असां वटि, उहो आहे x² + x + 1। हाणे इहो बि ज़रब में पियो आहे, त पोइ उहो बि हिते रखी वेंदासीं x² + x + 1। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो, हाणे असां हिते छा कंदासीं, हिन खे रीअरेंज करे रखंदासीं त पोइ LCM असांखे मिली वेंदी। त x पहिरियां रखियोसीं × x - 1² × x² + x + 1। हाणे इहो छा थी वियो, इहो थी वियो असांजो
आंसर यानी यह बीठी असां वटि एलसीएम। ठीक है बारो, अड़े तरीक़े से बारो असो अज जो सबक इतने पूरो थो। वरी मिलंदासीं नए सबक में। तेसी ताईं अल्लाह वाही।